अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। मुंहिंजे चैनल जेकॾहिं पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजी ऑडियो ॿुधी रहिया आहियो, त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, ऐं जेकॾहिं ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में वञी पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूस कयो। तरीक़ो नंबर 15, हर रोज़ शऊरी तौर ते पंहिंजो माहौल मटायो। तहक़ीक़ साबित कयो आहे त जेतिरो घणो असीं पंहिंजो पाण खे मुस्बत नमूने माहौल में महसूस करे सघंदासीं त असीं ओतिरो ई ख़ुशि ऐं आसूदा हूंदासीं। हर रोज़ पंहिंजे चौधारी माहौल खे सुहिणो बणाइण लाइ कुझु कयो। मिसाल तौरु बेडरूम में ताज़ा गुल रखो, पंहिंजे ऑफिस जे मेज़ ते को फ़ोटो रखो, पंहिंजे चौधारी कमरे जी सेटिंग मटायो, पर्दा धुओ, पंहिंजे ऑफिस में ॿूटो लॻायो, पंहिंजे घर में तस्वीरुनि जूं जायूं मटायो, पंहिंजे घर जो कमु कंदे का ख़ुशगवार मौसीक़ी ॿुधो, मानी खाइण महिल का मेणबती ॿारे वठो, पंहिंजे चौधारी माहौल खे मोहबत सां मिलियो, पाण ई मज़ो अची वेंदव। तरीक़ो नंबर 16, ॿार जी तारीफ़ कयो। असीं जॾहिं बि कंहिं ॿार खे चङे अंदाज़ में सुञाणंदा आहियूं त दरअसल असीं संदसि ख़ूबसूरत ज़हनी परवरिश, ख़ुशि इख़लाक़ी ऐं सुठे सिखण जी तरबियत में मददगार हूंदा आहियूं, जंहिंसां दरअसल संदसि इज़त नफ़्स तयारु थींदी आहे। कंहिं बि ॿार खे बहितरीन महसूसु कराइण लाइ ज़रूरी आहे त संदसि तारीफ़ कई वञे। इहो अहिड़ो तहसीन अहसासु आहे जॾहिं तव्हां कंहिं ॿार खे इहो अहसासु ॾियारियो था त हू केॾो न चङो आहे, तव्हां ऐं हू ॿई ख़ुशि थियो था। जे तव्हांखे को ॿारु नाहे त ॿाहिरि निकिरो ऐं को ॻोल्हे वठो, भाइटियो, भाइटी, पाड़े जो को ॿारु वझ मिलेव तारीफ़ ज़रूरु कयोसि, खेसि बि ज़बरदस्तु लॻंदो ऐं अव्हां बि भलो महसूसु कंदव। तरीक़ो नंबर 17, पंहिंजो पाण ते खिलो। जॾहिं तव्हां दिलि खोले खिलंदा आहियो त कीअं महसूसु कंदा आहियो? ज़बरदस्तु लॻंदो आहे, हा न? मुर्कण ऐं खिलण सिहत ते ज़बरदस्तु असरु विझनि था। खिलण बहितरीनु दवा आहे। हिक ई वक़्त ते ईअं थी नथो सघे त अव्हां दिलि खोले खिलो बि ऐं परेशान बि हुजो। कुझु यादि कयो जंहिं माज़ीअ में अव्हां खे खिलायो हुजे, का फिल्म, को किताब, कंहिं ख़ासि दोस्त जो साथ, का हरकत। मुंहं ते मुर्क आणियो ऐं खिलंदा रहो। इहो सभु अव्हां खे 100% बहितरीन महसूसु कंदो। तरीक़ो नंबर 18, पंहिंजे हाले खे साफ़ कयो या पंहिंजे हाले जी सफ़ाई कयो। आराम सां वेहो, पंहिंजूं अखियूं बंदि कयो, साह खे ठीकु कयो ऐं ढरा थियो। पंहिंजे चौधारी कुवतनि खां बाख़बर थियो। इहो तव्हांजो हालो आहे। पंहिंजे जिस्म जे चौधारी रोशनीअ जो दाइरो महसूसु कयो, का अणत कंदड़ रोशनीअ जी लीक जंहिं अव्हां खे भाकुर में भरियो हुजे। हाणे उन सफ़ाई कंदड़ रोशनीअ जो हिकु अछो तिरविरो पंहिंजे हाले जे भाकुर जे दाइरे ते उछलायो। उन रोशनीअ जे तिरविरे खे वैक्यूम क्लीनर वांगुरु सम्झो, जेको हर मनफ़ी शइ ऐं ख़्याल खे चूसे वठंदो हुजे। जॾहिं तव्हांजो हालो साफ़ ऐं रोशन थी वञे त पंहिंजूं अखियूं खोले छॾियो। पंहिंजी ताज़ी साफ़ थियल हाले सां अव्हां अमीर तरीन महसूसु करे सघो था। पंहिंजे हाले खे मुस्तक़िल साफ़ कंदा करियो त जीअं बहितरीन सिहत ऐं वाधू ताक़त खे माणे सघो। हालो मतिलबु तसौफ़ ऐं रूहानियत में कंहिं शख़्सियत जे चौधारीअ वारो नूरानी छलो या दाइरो।